यादगिरियूं संभाल कम ईंदई। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां आहियां जी मेज़बान रूबी अली। जीअं त हर वीक असां कंहिं न कंहिं सेलिब्रिटी सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदा आहियूं, बल्कि उन्हनि जो लाइफ स्टाइल कीअं आहे उहो असां तव्हांखे ॾेखारींदा आहियूं। उन्हनि सां गॾु हिकिड़ो ॾींहुं जीअंदा आहियूं जीअं हुननि जी लाइफ हूंदी आहे, जीअं हुननि जो लाइफ स्टाइल हूंदो आहे। असांजी कोशिशि इहो हूंदी आहे त हू स्टेज ते या टीवी ते जीअं हूंदा आहिनि उन्हनि जी रियल लाइफ बिल्कुलु डिफरेंट हूंदी आहे, बिल्कुलु चेंज हूंदी आहे। ऐं असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि जो उहो रंग, उहो ई असल फेस असां तव्हांजे साम्हूं पेश करे सघूं। छो जो आर्टिस्ट जॾहिं स्टेज ते हूंदो आहे या टीवी ते हूंदो आहे त हू पंहिंजा सभु ॾुख सूर तकलीफ़ूं विसारे करे तव्हांजे साम्हूं ईंदो आहे। सिर्फ़ु खिले हूंदी आहे हुनजे चहिरे ते, पर हू रियल में कीअं हूंदो आहे, कीअं तव्हां वांगुरु असां वांगुरु हिकिड़ो आम माण्हू हूंदो आहे, कीअं उनखे बि ॾुख तकलीफ़ूं चवंदा आहिनि ॾुखनि पुठियां सुख हूंदा आहिनि। त इहे सभई शयूं जेके आहिनि असां उन्हनि जो निचोड़ कढण जी कोशिशि कंदा आहियूं। इन जे करे ई असांजी ही कोशिशि आहे। अॼु असां इलाही लंबो सफ़र कटे रहिया आहियूं, छो जो असां वञी रहिया आहियूं मोरो। ऐं मोरो में जेके असांजी सेलिब्रिटी आहे उन्हनि सां मुलाक़ात कंदासीं, उन्हनि सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, उन्हनि जो लाइफ स्टाइल पुछंदासीं, छो जो इलाही सादा तबियत आहिनि ऐं इलाही सुठी नेचर जूं मालिक आहिनि। ऐं असांजी कोशिशि इहो हूंदी त उहो जेको रियल उन्हनि जो लाइफ स्टाइल आहे, जेको हू पाण आहिनि, उहो असां तव्हांजे साम्हूं पेश करे सघूं ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि जी लाइफ स्टाइल खे हिकु ॾींहुं जी घर त तव्हां ॾाढो सुठो डेकोरेट कयो आहे। बस जेको हाल आहे। पर एतिरे बिज़ी शेड्यूल में कीअं घर खे टाइम ॾींदा आहियो? बिज़ी हूंदा आहियूं, ज़ाहिर आहे घर जे लाइ सभु माण्हू करे ऐं प्रोग्राम करे मोटी था अचूं। वरी कुझु वांदकाई वारा ॾींहं बि जॾहिं हूंदा आहिनि त पोइ उन में असां सेटअप करे वठंदा आहियूं। अदा केतिरी हेल्प आउट कंदो आहे तव्हांजी, केतिरी मदद कंदो आहे घर जे कम में या ॿाहिरि जे कमनि में, जेके बि शोज़ वग़ैरह थींदा आहिनि? शोज़ वग़ैरह जेके थींदा आहिनि उहे सभु ई संभालींदा आहिनि, वठंदा आहिनि। मतिलबु ॿाहिरि जेको बि हूंदो आहे सिस्टम सभु ई संभालींदा आहिनि। ॿाहिरि जा जेके बि शोज़ हूंदा आहिनि अदा लाइनअप कंदो आहे, छो जो इलाही ॾुखियो कमु आहे, माण्हू तरह तरह जा माण्हू हूंदा। कीअं एक्सपीरियंस रहंदो आहे निगर तव्हांजो हुते ॿाहिरि वञी एतिरनि माण्हुनि खे फेस करणु? मुश्किल त आहे। केतिरो मुश्किल लॻंदो आहे? बसि मूंसां ई गॾु हूंदा आहिनि त मुश्किल बि जेको हूंदो आहे सो हुनखे पोइ फेस करे ईंदी आहियां। ऐं मोटी अची जॾहिं वापसि मां घर ईंदी आहियां त पोइ वरी हिते जेको सिस्टम हूंदो आहे घर खे संभालण जो उहो मुंहिंजो हूंदो आहे। पोइ हीअ आराम कंदा आहिनि, पर बहरहाल कुझु ज़िम्मेवारियूं हुननि जो कुझु मुंहिंजियूं आहिनि हुननि खे ॾेखारियूं। लाइफ जा 3-4 फेज तव्हां ॾिठा आहिनि ज़िंदगी में। पहिरीं एज़ अ डांसर, वरी उन खां पोइ एक्ट्रेस, उन खां पोइ सिंगर। शुरू खां शुरू था कयूं, छो जो जंहिं निगत खे असां सुञाणींदा आहियूं इलाही चुलबुली प्यारी सी नटखट, छो जो मूंखे यादि थो अचे आईनो ड्रामो बि पाण गॾु कयो हुयो। उन खां अलावा तव्हां स्टेज शोज़ इलाही कया आहिनि। त निगत जॾहिं तव्हां डांसर हुयो, डांस कंदा हुयो, उन में वधीक परेशानियूं प्रॉब्लम्स फेस करणियूं पवंदियूं हुयूं, या जेको हाणे तव्हां सिंगर स्टेज ते जॾहिं परफॉर्म कंदा आहियो त वधीक परेशानियूं फेस करणियूं पवंदियूं? ॾिसो, हर
कमु जेको आहे हिन फील्ड जो डांस हुजे, एक्टिंग हुजे, चाहे सिंगिंग हुजे, उहो मुश्किल आहे। छो जो कंहिं बि शइ जी हद न आहे, पर ही सिंगिंग वारो कमु हुननि खां वधीक ॾुखियो आहे। नाज़रीन, हाणे असां गाॾी में आहियूं निगत सां गॾु, ऐं निगत ज़ाहिर आहे मोरे जे मुमल आहे, ऐं उन्हनि सां कचहरी करण में, उन्हनि सां गॾु मोरो शहर खे ॾिसण में अञा वधीक मज़ो आहे। छो जो असां ईंदा आहियूं त पंहिंजे हिकिड़े अलॻि अंदाज़ सां ॾिसंदा आहियूं, पर ही जंहिं अंदाज़ सां मोरो खे ॾिसण, हुनजी पैदाइश हिते जी आहे, हिते रहियूं आहिनि, ऐं इन्हनि खे ख़बर आहे त हिते इन्हनि खे केतिरी पज़ीराई मिली आहे, ऐं हिननि जे ख़्याल में एतिरो मोरो जो नालो ऐं निगत नाज़, जॾहिं बि कोई मोरो जो ज़िक्र ईंदो आहे त निगत जो ज़िक्र ईंदो आहे, त निगत नाज़ तव्हांजी तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे। निगत, तव्हां हिते रहिया आहियो नंढपण खां ई, पैदाइश बि तव्हांजी हिते ई शहर जी आहे? बिल्कुलु मोरो जी आहे। हिते जे माण्हुनि मां केतिरी मोहबत मिलंदी आहे, दरिया माशाल्लाह एतिरी वॾी सेलिब्रिटी आहियो तव्हां, कीअं फील थींदो आहे जॾहिं ॿाहिरि निकिरंदा आहियो, मार्केट वेंदा आहियो? मूंखे सभु तमामु घणो प्यारु कंदा आहिनि। मोरो त हाणे मूंखे पंहिंजो शहर आहे, पर पूरी सिंध मां उन्हनि जी शुक्रगुज़ार आहियां, मूंसां एतिरो प्यारु कनि था। मूंखे मुंहिंजे सॉन्ग ॿुधण खां पोइ मूंखे ॾाढी सुठी मोट ॾियनि था, ॾाढी ख़ुशी थींदी आहे ॿाहिरि निकिरण खां पोइ, ऐं इहो फील थींदो आहे त छा आहियां मां, माण्हू मूंसां एतिरो प्यारु कनि था, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। उन फीलिंग जो त मां अंदाज़ो लॻाए नथी सघां। सो महिरबानी आहे सिंध वासी, अलाह साईं आबाद रखे सिंध खे। ऐं निगत, इंसान जी तबियत बि इलाही काउंट थींदी आहे। अलाह जॾहिं कंहिं बि आर्टिस्ट खे या कंहिं बि माण्हू खे जॾहिं इज़त, शोहरत ऐं एतिरी पज़ीराई ॾींदो आहे त उन्हनि जी नियतुनि ते बि ॾाढो मदार थींदो आहे। माशाल्लाह, तव्हांजी तबियत तमामु हिकिड़ी पोलाइट, नाज़ निवड़त वारी, न त असां ॾिसंदा आहियूं त जॾहिं शोहरत मिलंदी आहे त खोड़ सारा माण्हू चेंज थी वेंदा आहिनि, बदिलाव घणो अची वेंदो आहे, पर तव्हां में बदिलाव आयो आहे, पर तव्हां उन मज़ीद सुठा थी विया आहियो। माना पहिरें खां बि वधीक चवंदा आहिनि निवड़त ऐं एतिरो सुठो ॻाल्हाइणु, हर माण्हू खे एतिरी इज़त ॾियणु। ॾिसो, इनो नाज़ुक ही मरहलो हूंदो आहे न, जॾहिं माण्हू हिकिड़ो एॾो फेमस थी थो वञे, हिकिड़ो नालो थी थो वञे, त पोइ अञा बि वधीक जेके असांजूं नंढियूं नंढियूं जेके ॻाल्हियूं, उन्हनि खे असांखे उन हद में रखिणो आहे। उन्हनि खे मां शुरू खां वठी ॾाढो सुठी तबियत रखंदी आहियां, ख़ासि करे खिलबो सभिनी सां, ऐं कंहिं महफ़िल में वञण खां पोइ या घर जो माहौल को अहिड़ो सुस्तु लॻो पियो आहे त मुंहिंजो हस्बैंड बि माशाल्लाह उन्हनि जी बि तबियत अहिड़ी आहे खिलभोगारी, मुंहिंजी ख़ुदि जी बि, ऐं मां पंहिंजे उस्तादनि जी ॾाढी रिस्पेक्ट कंदी आहियां, सभिनी जो ख़्यालु रखंदी आहियां। जेके मुंहिंजा फैन आहिनि ख़ासि करे उन्हनि खे त मां ॾाढी रिस्पेक्ट सुठी ॾींदी आहियां। निगत, कहिड़ो पहलू आहे असां सां बि शेयर कयो, जो मुंहिंजो हीउ जेको प्रोग्राम आहे, हीउ मां प्रोग्राम करे रही आहियां, त जेका आर्टिस्ट आहिनि, बज़ाहिर माण्हू जेको उन्हनि खे सुञाणनि था, उहे स्टेज ते परफॉर्म था कनि, माण्हुनि जे साम्हूं खिलनि था, पंहिंजी ज़िंदगी उन्हनि जे साम्हूं रखी था छॾनि, पर जेको असली उन्हनि जी लाइफ आहे, जेको हू पाण अंदरां आहिनि, उहो माण्हू उन्हनि खे नथा सुञाणनि। सो मां उहो असली निगत नाज़ खे ॿुधाइणु चाहियां थी त हीअ आहे नाज़रीन, हीअ आहे असली निगत नाज़। ॾाढी हसास है, तमामु घणी, छो जो ज़िंदगी में मूं ॾुख बि ॾाढा ॾिठा आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खे पंहिंजी नज़र में रखी जेको मुंहिंजो माज़ी बि ॾाढो सुठो हुयो, त ज़ाहिर आहे इंसान कॾहिं ॾुखनि में कॾहिं सुखनि में, पर अॼु मां इलाही ॾाढो ख़ुशि थींदी आहियां जॾहिं मां ॿाहिरि वेंदी आहियां ऐं एॾो माण्हू मूंसां प्यारु कंदा आहिनि, अलाह सां मूंखे एॾी इज़त शोहरत ॾिनी आहे, पोइ मूंखे उहो पंहिंजो माज़ी यादि ईंदो आहे। हा, मां उहा निगत आहियां, ऐं मूंखे इहे जेके पल आहिनि उहे हर वक़्तु
मूंखे यादि हूंदा आहिनि ऐं मुंहिंजी अखियुनि में नमी अची वई आहे। ऐं जॾहिं ख़ासि करे मां स्टेज ते पहुचंदी आहियां परफॉर्म करण लाइ त माण्हू मुंतज़िर हूंदा आहिनि निगत खे ॾिसण जे लाइ। मुंहिंजी अखियुनि में थोरा अची वेंदा आहिनि त हीअ मूंसां एतिरो प्यारु कंदी। तव्हांखे वधीक कामयाबी ॾे तव्हांजी तबियत आहे हाणे खां न अॼु खां 10-11 सालनि खां जॾहिं खां मां तव्हांखे सुञाणा तॾहिं खां हिन तबियत मूंखे इलाही चवंदा अट्रैक्ट कंदी आहे कुझु माण्हुनि जी अहिड़ी तबियत अलाह तव्हांखे वधीक कामयाबु कंदो ऐं तव्हां हिन तबियत जे करे ई वधीक ऐं मां पंहिंजी अम्मी सां ॾाढो प्यारु कंदी आहियां। मुंहिंजी अम्मी जूं ॾाढियूं दुआऊं आहिनि मुंहिंजे लाइ। ॾाढो मां पंहिंजी अम्मी सां प्यारु कंदी आहियां। लाइफ में इंसान जी चवंदा आहिनि हिकिड़े सुख बि कोई अहिड़ो ॾुख जेको अॼु ताईं माण्हुनि खे ख़बर न हुजे हुन नाल जी हुन अंदरि में पीड़ आहे बसि इहो ॾुख आहे ॾुख बि न अलाह जी बि रज़ा आहे। मुंहिंजे ब्रदर जी डेथ थी जेको मूंखां नंढो इहो ॾुख सभु खां ज़्यादा जंहिंजी शादी में तव्हां आया उनजी डेथ थी वई आहे। हर पल हर वक़्तु अखियुनि जे अॻियां हूंदो आहे हालांकि हुनखे 5 साल थी विया। मां सम्झां थी सभिनी ॾुखनि खां वधीक इहो ॾुख आहे मूंखे छो जो मुंहिंजो ब्रदर हो हिकिड़ी हेठि मां ॼावल हुआसीं गॾु खेॾियासीं वॾा थियासीं असां कीअं छॾे हलियो हिकिड़ो नंढड़ो सवाल कम ईंदई हिकिड़ो यादगिरियूं संभाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई। वीक में केतिरा ॾींहं होटलिंग कंदा आहियो मतिलबु ॿाहिरि जो खाधो खाईंदा आहियो? होटलिंग सफ़ा बिल्कुलु घटि अच्छा तमामु घटि कंदी आहियां मां प्रोग्राम तां मोटी ईंदी आहियां पोइ घर अची मानी हिकिड़ी खीर सां खाए छॾी अगरि दिलि चवंदी त कुझु कढ़ी वड़ी ठाराए उहा खाए छॾींदमि त होटलिंग तमामु घटि कंदी आहियां छो जो इलाही प्रॉब्लम थिए थी असांखे मादे जी। ऐं कुकिंग कंदा आहियो पाण? हा मां कंदी आहियां कॾहिं कहिड़ी शइ वधीक सुठी ठाहींदो जेको तव्हां ॿुधायो बल्कि हीअ सुवाल त तव्हांजी तरफ़ कहिड़ी वधीक सुठी शइ जेको निगत ठाहींदी आहे? बिरयानी सुठी ठाहींदी आहे ऐं पाण खाईंदी आहे बिरयानी? गले ते असरु कोन कंदी आहे बिरयानी? चवंदा आहिनि न बिरयानी वग़ैरह राइस वग़ैरह खाइण सां गले ते न खाईंदा आहिनि चांवर पर मां सभु कुझु खाईंदी आहियां सभु कुझु खाइणु पसंदि आहे? खाईंदी आहियां मां सभु कुझु चांवर घटि ई खाईंदी आहियां हूअं ई मूंखे चांवर घटि पसंदि आहे ऐं पर मिली वेंदो आहे खाई छॾींदी आहियां। चवंदा आहिनि थधो पाणी न पीअणु घुरिजे ऐं हीअ सभु शयूं अवॉइड कंदा आहियो? इन खां माना हूअं ई बि थधो पाणी मां घटि पींदी आहियां नॉर्मल पींदी आहियां मुंहिंजी पंहिंजी तबियत बि ईअं ऐं मां एसी बि मतिलबु तेज़ गर्मी हूंदी आहे त मां एसी बि थोरी देरि हलाए वरी बंदि करे छॾींदी आहियां मूंखे सीउ घणो महसूसु थींदो आहे इन लाइ पाणी बि घटि थधो पींदी आहियां पाणी बि घटि थधो न मतिलबु इहे शयूं पहिरीं गॉड गिफ्टेड आहिनि मतिलबु जिन ते माण्हू अच्छा रियाज़त
में केतिरो टाइम ॾींदा आहियो, केतिरो टाइम? हू चवंदा आहिनि पहिरीं नंढपण खां असां ॿुधंदा था अचूं त जेके बि वॾा वॾा सेलिब्रिटीज़ या सिंगर्स जेके बि रहिया आहिनि हू सुबुह अर्ली मॉर्निंग 3 बजे उथंदा हुआ, हुन खां पोइ रियाज़त कंदा हुआ। हाणे बि उहो सिस्टम हले थो, कंदा आहियो या कोई टाइमिंग आहे तव्हांजी पंहिंजी? टाइमिंग मतिलबु सुबुह जे टाइम त हिकिड़ो त प्रोग्राम था मोटी था अचूं त उहो ई सुबुह थी वञे, पोइ आराम करे पोइ वरी जेॾी महिल उथंदा आहियूं 1-2 बजे 12-1 बजे ईअं मतिलबु टाइम मिलंदो आहे त असां बिल्कुलु रियाज़ कंदा आहियूं। ऐं तक़रीबन त फंक्शन था मोटी था अचूं ऐं डेली जेको असांजो रूटीन में ॻाइणु आहे इहो बि हिकिड़ी रियाज़त आहे। मतिलबु इहो रियाज़त ई आहे ज़ाहिर डेली रूटीन में ॻाइणु, इहो पंहिंजे पाण खे थोरी देरि जे जो गलो त लॻे थो न। अदा सां मुलाक़ात कई, इहो बि थोरो ख़बर पवे असांखे। हिननि सां मुंहिंजी मुलाक़ात अञा मुंहिंजो एल्बम कोन आयो हुयो। अच्छा। त छो जो मां KTN ते बि ड्रामनि में कमु कयो। हा हा। पर हिकिड़ो मज़ेदार सीन ॿुधायां, ख़बर अथव जॾहिं शुरू में सिखिया पिया वठनि मौसीक़ी जी, ड्रामो असांजो हलंदड़ हुयो, नालो न खणंदसि, विच में चवंदी मूंखे ड्रामो न आहे करणो। इहो कीअं अचानक इहा शइ आई निगत? मतिलबु न असल में इहो हुयो त जॾहिं रिकॉर्डिंग हले पई पंहिंजे ड्रामे जी, हा, त उन दौरान ई मतिलबु मूंखे एल्बम करिणो हुयो न, मुंहिंजो एल्बम करिणो, मूंखे उनजी तयारी करणी ऐं मूंखे इलाही शौक़ु हूंदो न, इलाही शौक़ु हूंदो मुंहिंजो ॻाइण जो। ऐं मां आर्टिस्ट त हुयसि, ड्रामनि में कमु कंदी हुअसि, त गॾोगॾु उन सां मां सिंगिंग बि कंदी हुअसि, माना प्रोग्रामनि में मां वेंदी हुअसि, पर माण्हुनि खे ख़बर कोन हुई, एल्बम कोन आयल हो त सिंगिंग ते वेंदा हुआसीं असां। पोइ ही मूंसां ग्रुप में गॾु हुया। अच्छा, मतिलबु ईअं असांजे ग्रुप में मुलाक़ात थी वई। जी हा, पोइ लिखियो ईअं। अदा इलाही सुठो ढोलक प्ले कंदा आहिनि अदा, माशाल्लाह। इहो अदा जो बि हिकिड़ो अलॻि टैलेंट आहे। जी हा, नंढपण जो असांखे मिलियल आहे, विरसे में मिलियल आहे, विरसे में इहा शइ मिलियल आहे। मतिलबु जॾहिं अदी सां मुलाक़ात थी त केतिरी मुलाक़ातनि खां पोइ हिक ॿिए खे प्रपोज़ कयो ऐं चयो त हा असां हमसफ़र साथी बणी सघूं था हिक ॿिए जा? सम्झी वियो? हा, इलाही टाइम लॻो। इलाही टाइम मतिलबु केतिरो? 2 साल 3 साल 4 साल? मक़सदु एतिरो त न टाइम लॻो। एतिरो टाइम जॾहिं मोहबत साल हा, सम्झण में ॾाढो। छो जो ॿुधायोमांव त ड्रामनि जे दौरान मां सिंगिंग त कंदी हुअसि, त माण्हुनि खे ख़बर कोन हूंदी आहे, पर पोइ जॾहिं एल्बम अची वियो त हुन खां पोइ मतिलबु प्रपोज़ कीअं कयो पहिरीं? बसि थी वियो। प्रपोज़ कीअं कयो पहिरीं? पहिरियां मूं कयो। तव्हां कयो? अरे एॾी इनोसेंट ॾिसण में छोकिरी चयो सभु मां प्रपोज़ करण थी वञा, कीअं कयो? छा यकदमि करे छॾियो या अदा खे पहिरीं ख़बर हुई त तव्हां माना हिननि खे लाइक कंदा आहियो? ज़ाहिर आहे हिक ॿिए जे तासुरात मां ख़बर पइजी थी वञे, पर असम थोरो मतिलबु शर्मीलो आहे, त मूंखे बि मतिलबु इहो त मां हिनखे कीअं चवां, बहरहाल मूंखे चवणो पियो। आख़िर कहिड़ी अदा वधीक पसंदि हुई, कहिड़ी अहिड़ी शइ ख़ासियत हुई तव्हांखे माना दिलि खे वणी विया या आख़िर में प्रपोज़ तव्हां कयो? हिननि जी तबियत हिननि जी तबियत ॾाढी सुठी आहे ऐं खिल भोग वारो माण्हू आहे। बसि मां हिनखे ॾिसंदी रहंदी हुअसि, जंहिंमहिल हीउ ईंदो हुओ त हर वक़्तु उहो खिलंदो हो, मज़ाक़ ॿियनि सां मां हिनखे ॾिसंदी रहंदी हुअसि, हीउ अहिड़े दौर में कहिड़ो माण्हू आहे। बसि हिन जूं इहे अदाऊं मूंखे वणी वियूं। दुख सुख में बि किथे न किथे गॾु इहो वधीक शयूं इंसान खे वेझो कंदियूं आहिनि मुंहिंजी हर ॻाल्हि। मतिलबु कुझु अहिड़ी जाइनि ते बि ज़ाहिर तव्हां हर रोज़ु मुंहिंजे ख़्याल में वीक में 3 खां 4 ॾींहं तव्हांजा शोज़ थींदा हूंदा, 4-5 ॾींहं मतिलबु बिज़ी हूंदा हो तव्हां कि अहिड़ी जाइ ते कॾहिं विया हुजो फंक्शन से जिते मतिलबु हादसा आर्टिस्टनि सां प्रॉब्लम्स बि फेस करणा पवंदा आहिनि, कुझु अहिड़ी जाइ ते जिते फासी विया हुजो अगरि पब्लिक जे विच में? त मूंखे यादि आहे इलाही दफ़ा ईअं थींदो आहे, अक्सर करे असांजे अंदरूनी सिंध में त इहो वॾो प्रॉब्लम आहे फीमेल सिंगर जे लाइ। मूंखे यादि आहे हिकिड़ो प्रोग्राम हुयो मुंहिंजो 9 ते एॾी मुंहिंजे लाइ मुश्किल थी वई, एॾी टेंशन थी वई, ॻाइण त पंहिंजी जॻह ते रहियो, सिर्फ़ु इहो हुते था निकिरूं कीअं असां, एॾी रश हुई, मां सम्झां थी 5-6 हज़ार माण्हू हो हुते, प्रोग्राम हुयो हिकिड़ो शादी जो, सभु निगहत नाज़ खे ॾिसण जे लाइ माण्हू अलाए किथां किथां आया, सिर्फ़ु निगहत नाज़ खे ॾिसूं असां, ऐं एॾी रश हुई, माण्हू कोठनि ते बीठा, उहो कोठो बि किरी पियो। ओ माय गॉड, एॾा माण्हू न बीठा वञी, उहो कोठो बि किरी पियो, उन में हलिया विया माण्हू, पर माण्हुनि खे उन्हनि जी न हुई त उन्हनि खे खणूं असां, बसि इहो त निगहत खे ॾिसूं, त उतां असां निकिरण जो मुहाल थी वियो। पोइ मूंखे
असलम चयो हाणे छॾ हिनखे सैंडल खे भॼ त भॼूं पोइ कीअं पोइ बसि माण्हू बीठा हुया माण्हू जीअं गुतू हणी ऐं बसि वठी भॻासीं बसि जुती बि कोन्ही पातल ऐं वठी भॻासीं बसि पोइ माण्हू असांजे पोयां असां अॻियां ये हादसा बि अच्छा ये बि ज़िंदगी जा वॾी शयूं आहिनि न जॾहिं माण्हू निकिरी ईंदो आहे त हिनजो बि मज़ो ॿुधाइण में वधीक मज़ो ईंदो आहे फेस करणो थो पए इंसान आर्टिस्ट माण्हू आहे जेको ॾिसण में जेतिरी उन्हनि जी लाइफ आसान लॻंदी आहे ओतिरी आसान हूंदी न आहे यादगिरियूं संभाल कम ईंदई यादगिरियूं संभाल कम ईंदई अच्छा मूंखे हिकिड़ी तव्हां मां चवंदी आहियां तव्हांखे पहिरीं 2-3 दफ़ा विच में कॉल्स करे बि मूंखे चवणो हुयो त तव्हां सॉन्ग्स कंदा आहियो पर कुझु सॉन्ग्स असांजे लाइ छो न कंदा आहियो जेको असां हुनजा वीडियो सॉन्ग ठाहे सघूं KTN कशिश जे लाइ न अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे का मां हाज़िर आहियां तव्हांजे लाइ तव्हां जेॾी महिल बि हुकुम कयो मां बिल्कुलु हाज़िर आहियां असल में माहौल 2-3 ॾींहंनि खां कुझु अहिड़ो ठही वियो जॾहिं तव्हां चयो ऐं मुंहिंजे चैनल जी त चैनल मुंहिंजो जेको इहो घरु आहे ऐं मुंहिंजी हितां ई शुरूआति थी हुई बिल्कुलु इन चैनल खां ई हा बिल्कुलु मुंहिंजो पहिरियों सॉन्ग जॾहिं पंहिंजो चैनल 12 कलाक हलंदो त फस्ट मुंहिंजो सॉन्ग हलियो हुयो त मूंखे त पंहिंजे चैनल खां को मतिलबु अहिड़ी न आहे बिल्कुलु मां कमु कंदसि छो न कंदसि हू जेको सॉन्ग हुयो शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो हुन में कथक वेरी डिफिकल्ट निगत ॾाढो मुश्किलु कमु आहे मां चवंदी आहियां हीउ हिकिड़ो आर्ट जॾहिं असां हीउ बि हिकिड़ो आर्ट आहे असां होस्टिंग था कयूं एक्टिंग था कयूं पर हिन आर्ट जी ॻाल्हि कजे त हीउ बेइंतहा मुश्किल ऐं डिफरेंट आहे छो जो हिन जे बारे में ॿुधायो छो जो हुन में जेके तव्हांजा स्टेप हुया स्टेप जेके बि तव्हां माना कया उन में केतिरा ॾींहं लॻा केतिरे ॾींहंनि में हीउ सॉन्ग थियो किथां सिखिया वरिती अदा नबील शेख उनजो सॉन्ग हुयो ऐं हुन में डांस डायरेक्टर हुयो आमिर अच्छा उहो कराची खां आयल हुया ऐं ज़ाहिर आहे डांस जो कमु बि रिधम सां ई आहे रिधम सां जेको मां ॻायां थी उहो मूंसां गॾु हाणे बि रिधम आहे त हीअ जेका रिधम सम्झणु जेका इहा बि कुदरती ॾाढ आहे जंहिंखे मिले इहा बेशक इहा शइ मुंहिंजे ज़हन में हूंदी हुई बचपन खां वठी छो जो जेका लय आहे उहा सेखारी न आहे वेंदी उहा हिकिड़ो कुदरती हिकिड़ो गिफ्ट आहे अची वेंदी आहे गिफ्ट आहे गॉड गिफ्टेड आहे त इहा शइ मुंहिंजे ज़हन में त हूंदी हुई पर जॾहिं पोइ डांस डायरेक्टर मूंखे इहे कथक जा स्टेप सेखारिया पिए त मुश्किल हुनखे बि न थी छो जो मां उहो जल्दी कवर उन शइ खे करे त एतिरो मतिलबु ॾुखियो कमु हुननि खे बि न लॻो ऐं मूंखे बि न लॻो माना इज़ी थी वियो पोइ हीउ सॉन्ग जॾहिं ऑनियर थियो केतिरी मोट मिली ॾाढी तॾहिं माशाल्लाह ओफो हीउ सॉन्ग कोई हलंदो हुयो असां मतिलबु कोशिशि ई कंदा हुआसीं उहो स्टेप करण जी पर अॼु ताईं बि कोन करे सघियासीं हिनखे त एॾा मुश्किल स्टेप ज़बरदस्त हलियो सॉन्ग ॾाढो इलाही मोट मिली हुन सॉन्ग खां ॾाढी हुन खां पोइ एक्टिंग एॾी भली एतिरी सुठी एक्टिंग चलो ठीकु आहे इहा सम्झ में ॻाल्हि अचे थी हिन जो कमु रिधम सां आहे वरी एक्टिंग ही बिल्कुलु हिकिड़ो डिफरेंट प्लेटफॉर्म थी थो वञे हिकिड़ी डिफरेंट शइ थी वञे मां डांस कयां या मां एक्टिंग कंदी हुअसि या हाणे सिंगिंग मां कोशिशि कंदी आहियां पंहिंजे कम सां जेतिरो मूंखे अलाह साईं ॾिनी आहे न एनर्जी मां इन में लॻायां ही अञा बहितर करे सघां अञा हिनखे बहितर कयां हुन टाइम में बि मां ईअं कंदी हुअसि मूंखे पंहिंजो कमु कॾहिं बि मतिलबु मां चवंदी आहियां अञा बहितर कयां आर्टिस्ट अञा बहितर कयां हा त सुठो हुयो हा वाह अदा ॾिस न इहे सपोर्ट हूंदी अथव इहे पंहिंजनि जी सपोर्ट हूंदी अथसि त अवॉर्ड वग़ैरह जेके मिलिया उन्हनि जो बिल्कुलु KTN जे तरफ़ां अवॉर्ड मिलिया बेस्ट एक्ट्रेस जो जी वेरी गुड ऐं नो डाउट हुन टाइम में मुंहिंजे ख़्याल में तव्हां लॻभॻि बि तव्हांजी कोई सुठी आर्टिस्ट कोन हूंदी माना कोई चवंदा न वेझो ताईं बि पहुची सघे निगत जहिड़ी सुठी आर्टिस्ट ऐं लुक्स माशाल्लाह एॾा सुहिणा ऐं उन खां पोइ माना हर एंगल खां जेकॾहिं माण्हू चइजे न त ब्यूटी एक्टिंग हिकिड़ो हूंदो आहे न अॼुकल्ह माना छोकिरियूं असां वटि जॾहिं मीडिया ते ईंदियूं आहिनि माना उहो फील ई कोन करे सघंदियूं कैरेक्टर खे सम्झी कान सघंदियूं आहिनि त करिणो छा कहिड़े ड्रामे जे लाइ तव्हांखे बेस्ट अवॉर्ड मिलियो बेस्ट एक्ट्रेस जो मामा लालू फिल्म हा ऐं कॉमेडी बेस्ट एक्ट्रेस ऐं ॿियो मां कारी छा ॻाल्हि कजे हर कैरेक्टर में जेके चवनि कॉमेडी हुजे सीरियस हुजे
ट्रेजिडी हुजे, वरी सिंगिंग हुजे, वरी डांस परफॉर्मेंस हुजे, मतिलबु कहिड़ो कमु छॾियो अथव? भला कैमरा ते बीहो हाणे बसि इहो जेको तव्हां हाणे कमु कयो था न इहो मूंखे न आयो। होस्टिंग? हा इहो सभ खां वधीक आसान, माना चवंदा आहिनि कमु को बि आसान कोन्हे ऐं कमु कोई ॾुखियो बि कोन्हे, जेकॾहिं हुन सां आसानी सां कजे त कोई ॾुखियो बि कोन्हे। हुनखे सुठो करे कयो, तव्हां दिलि सां कयो, सचाई सां कयो त उहो मुश्किल न आहे। हा, इंसान कुझु बि करे सघे थो, हू चवंदा आई कैन डू इट, माना जॾहिं हिकिड़ो आहद करे थो छॾे, पंहिंजे पाण सां वाइदो करे थो छॾे त मूंखे हीअ शइ करणी आहे त इहो कामयाबी मिलंदी। वरी असांजो उस्ताद चवंदो आहे त शौक़ जो कमु बि आहे पर जज़्बे जो कमु बि आहे। जज़्बे जो कमु, जंहिंमें जज़्बो आहे उहो करे, जेसिताईं जज़्बो न आहे, जेसिताईं पैशन आहे त इंसानु कुझु बि नथो करे सघे। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि असां बि ॿुधी शुरू में जॾहिं तव्हां हिकिड़ो एल्बम कयो त उते उनजी सिलेक्शन में कुझु प्रॉब्लम्स फेस करणा पिया। फस्ट एल्बम जेको तव्हांजो हुयो उन में कोई स्टेज ते को मसला मसाइल थिया? आई थिंक मुंहिंजो फस्ट एल्बम जॾहिं आयो उहो बाक़ी 3 महीना रुकी वियो हो, पर वरी अची वियो जीअं आयो। निगत नाज़ जेॾा केॾा थी वई, शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा कर। उन खां पोइ वरी मुंहिंजो ॿियो एल्बम आयो, लाड़काणे में उहो शो हुयो। मूंखे अञा उहा ॻाल्हि न आहे विसरंदी, अञा उहो जेको एॾी आवाम आई हुई न, मूंखे त ईअं पियो लॻे त को वॾो जलसो आहे, को सियासी त एतिरी आवाम हुई, माना जॻह बि कोन हुई बीहण जी बि जॻह। जंहिंजे लाइ शो हुयो उन खे ई माण्हू जॻह न पिया ॾियनि, जंहिंजे लाइ शो हुयो उन खे माण्हू जॻह न पिया ॾियनि। छो जो जेसिताईं मूंखे ॾिसनि हो इहो चवंदा निगत नाज़ जो शो आहे, भई पते थियो तव्हां। जीअं मां आयसि ऐं न बीठसि स्टेज ते, त स्टेज ते 400-500 माण्हू बीठो हुयो, त मां बीहा किथे? ओह माय गॉड! त तव्हां इहो सोचो त हेठि केतिरा माण्हू हूंदा, छित ते केतिरा माण्हू हूंदा, भित ते केतिरा माण्हू हूंदा, जॾहिं स्टेज ते 400-500 माण्हू हुयो। पोइ वरी असांखे हुननि शो मतिलबु न करे सघूं पिया, एॾी आवाम हुई, एॾी हफ़ड़ा तफ़ड़ी हुई। पोइ थोरो बहाने सां निकिरी वियासीं त थोरो रश घटि थिए, पोइ स्टार्ट कंदासीं। अच्छा, कलाक ॿिनि खां पोइ वरी मोटी आयासीं, पर अञा वधीक रश मिली असांखे। पोइ कीअं आख़िर फाइनल कीअं थियो? फाइनली बसि इहो थियो, सुबुह जा 5-6 थी विया हुया। पोइ कुझु माण्हुनि खे इहो पक थी वई त बसि निगत हली वई, सुबुह थी वई आहे, हाणे किथे शो कंदी? हाणे हूंदी मोटी आयासीं त घटि हुई, मतिलबु आवाम खे चकमो ॾेई छॾियो। ज़रूरी आहे। असां सिंधी में चवंदा आहिनि पहिरियां ताम पोइ कलाम। अरे छा ॻाल्हि आहे, मानी बेची चुकी आहे ऐं हितां जी फेमस रॉयल ताज होटल जी सुठी मानी आहे। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। दिलि जॾहिं उदास थींदी आहे त पोइ हेॾां ग्रीनरी में हलिया ईंदा आहियूं। हा बिल्कुलु, दिलि उदास थींदी आहे कॾहिं कॾहिं। पोइ असलम खे चवंदी आहियां त बसि गाॾी कढ हलूं काॾे घुमणु, बसि काॾे घुमणु हलूं। वरी सोचींदी आहियां त काॾे घुमणु हलूं, पोइ ताज ते हलिया ईंदा आहियूं, यके पार्क में हलिया वेंदा आहियूं, पंहिंजी नंढड़ी खे वठी, पंहिंजे नंढड़े खे वठी, पोइ थोरो घुमंदा फिरंदा आहियूं, ॿियनि ॿारनि खे बि ॾिसंदा आहियूं, ॿियूं फैमिलियूं बि ॾिसंदा आहियूं, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे, वरी वापसि घरु हलिया वेंदा आहियूं। हू चवंदा आहिनि न, समटाइम ईअं बि थींदो आहे जॾहिं दिलि उदास थींदी आहे, इंसानु तन्हाई में हली पंहिंजे पाण खे थोरी देरि पंहिंजे पाण सां ॻाल्हाईंदो आहे, रोईंदो आहे। कॾहिं ईअं थींदो आहे न की तव्हां थींदो आहे? रोईंदा आहियो? केतिरो रोईंदा आहियो? मतिलबु समटाइम ईअं हूंदो आहे न, मां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं का ॻाल्हि शेयर न करे सघंदी आहियां, पोइ बसि कलाकनि जा कलाक वेठी रोईंदी आहियां। मां बि रोईंदी आहियां, पर मूंखे को दिलासो ॾियण वारो आहे। दिलासो ॾियण वारो आहे? असलम आहे न, हमेशह हुननि जो साथ तव्हां सां हुजे। छो जो इहो दिलासो
भी हिकिड़ो इंसान खे चवनि जीअण जो मक़सदु ॾेई छॾींदो आहे। बिल्कुलु मां अगरि अञा थोरो माना उहो ठाहींदी आहियां माहौल, वरी रोईंदी आहियां। असलम चवंदो आहे हीअ ॻाल्हि माना ॿुधाए मां मुंहिंजी तबियत त ॾाढी ख़ुशि तब आहे, ही ॻाल्हियूं करे पोइ बसि उहो मुंहिंजी जेका हूंदी आहे न शइ हली वेंदी आहे, ख़ुशि थी वेंदी आहे। चवंदी आहे मतिलबु जेका बि ॾुख हूंदा आहिनि सभु सही आहे, गुम थी छो मूंखे ॾाढो सुठे नमूने सां सम्झाईंदो आहे। पोइ मां वरी उन ॻाल्हि ते गौर कंदी आहियां, चवे त सच थो, ठीकु आहे, ज़िंदगी जेको ॾिए उहो वठो। ज़िंदगी वाकई जेको ॾिए उहो वठणु घुरिजे। नायाब खे केतिरो टाइम ॾींदा आहियो, हुन सां गॾु केतिरो वक़्तु गुज़ारींदा आहियो? माशाल्लाह नायाब हर वक़्तु मूंसां गॾु आहे, हर जाइ हर वक़्तु मूंसां गॾु आहे। प्रोग्राम ते वेंदी आहियां त पोइ छॾे वेंदी आहियां घर, 2-3 कलाक जो इन में गैप थी वेंदो आहे, मोटी अची वरी घर। नायाब खे टाइम सॼो ॾींहुं वरी वापसि फंक्शन ते वेंदा आहियूं त 2-3 कलाक जो गैप थींदो आहे, सॼो ॾींहुं मूंसां गॾु हूंदी आहे। मतिलबु हिकिड़ी सुठी सिंगर सां गॾु हिकिड़ी सुठी वाइफ सां गॾु हिकिड़ी सुठी माउ बि आहे। बिल्कुलु छो जो इहो सभु कुझु जॾहिं चवंदा आहिनि हिकिड़ी औरत में हूंदा आहिनि त इहे उहो कंप्लीट हूंदी आहे। बिल्कुलु हिकिड़ी सुठी धीउ, हिकिड़ी सुठी भेण, हिकिड़ी सुठी माउ, हिकिड़ी सुठी ज़ाल ऐं हिकु तमामु सुठी सेलिब्रिटी जेके पंहिंजी फैमिली खां वठी जेके पूरा माण्हू आहिनि, जेके दुनिया आहे जेके हुन सां मुहबत कंदा आहिनि, उनखे बि पंहिंजी फैमिली ई सम्झे। इहा ई सुठी ॻाल्हि। सभिनि जो ख़्यालु रखंदी आहियां, कोशिशि इहा कंदी आहियां वधि में वधि पंहिंजी फैमिली जो घणो ख़्यालु रखंदी आहियां, पंहिंजी अमड़ जो, पंहिंजे भाइरनि जो, ख़ासि करे पंहिंजी भेणुनि जो ऐं पंहिंजे बचनि जो, पंहिंजे घर वारे जो। माना चइजे त निगत पंहिंजे लाइ घटि जीअंदी आहे, पंहिंजनि जे लाइ घणो जीअंदी आहे। ज़िंदगी इन खे चइबो आहे, अगरि कंहिं ॿिए जे लाइ माण्हू जीए त मज़ो तॾहिं ई आहे, पंहिंजे लाइ त सभु को जीए थो। संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। दरअसल नाज़रीन हिन निगत नाज़ सां मां बि मिलण आई आहियां, जिन खे शायदि दुनिया हिकिड़े अलॻि फेस सां सुञाणे थी, पर मां चाहियां थी हुन निगत सां मिलनि जेको हू रियल में आहे, जेको हक़ीक़त में आहे। इलाही नफ़ीस, इलाही सादा, इलाही पोलाइट तबियत जी। एतिरे सुठे मूड में असां आहियूं रोहिणी। अदा केॾा वियो अदा, तव्हां ॾिसो था तव्हां हलिया विया आहियो थोरी देरि जे लाइ। मूंखे ख़बर पइजी कि तव्हां तमामु डीप में हलिया विया आहियो। इहो अहिड़े ख़ुशी मरहलनि में अहिड़ियूं ॻाल्हियूं त तव्हां हलिया विया न, चवंदा आहिनि जॾहिं तव्हां हूंदा आहियो त रोइण कोन ईंदा। ॾिसो एंट्री लॻी न, सही थी वियमि न। इहा ई हिननि जी ख़ासियत आहे ऐं सभु माण्हू इहा ई तारीफ़ कंदा आहिनि असलम जी तबियत न छो कंहिं पैसा उधार घुरे। छॾ माज़ी त हाल कम ईंदई। त माना ईअं ॿी फरमाइश थी सघे थी के सॉन्ग जी या के कलाम जी। अरे छा ॻाल्हि करे छॾी अदा, तव्हांखे कीअं ख़बर पई ही दिलि में मुंहिंजी ॻाल्हि हुई? माना छा आहे जो असांखे ही प्रोग्राम जेको हले पियो थो इन में नाज़रीन ईअं त न आहे त रुॻो असांजी कचहरी ॿुधे, थी सघे निगत नाज़ जो सॉन्ग ॿुधे। छा ॻाल्हि आहे, छा ॻाल्हि आहे, मतिलबु ईअं हुजे पोइ अहिड़े माहौल सां कुझु अहिड़ो ई सॉन्ग छा, पोइ कोई गुनगुनाए कोई अहिड़ो सॉन्ग जेको मस मस त मिलिया आहियूं, अॼु सिक त सॼण लाहियूं, वरी मेला नसीबनि जा, अथई मेला नसीबनि जा, वरी मेला नसीबनि जा, अथई मेला नसीबनि जा। अखियुनि जा इंतज़ार लही विया, दिल जा दिल बरबार लही विया, मिलियूं जीअं में आहिनि जायूं, अॼु सिक त सॼण लाहियूं, वरी मेला नसीबनि जा, हो अथई मेला नसीबनि जा। हाणे कोई
हू सॉन्ग थी वञे तंहिंजे करे निगत नाज़ खे पूरी दुनिया में, पूरे सिंध में, पूरे पाकिस्तान में शोहरत मिली। बिल्कुल। लख लगा तब लाईंदम इन सुणे खे मञाईंदम, लख लगा तब लाईंदम थोड़ो ॿियो मां ढोलक ते खणी चां इन सुणे खे मञाईंदम, धागा फीड़ा कराए या त काशे पढ़ाए पंहिंजे हथनि सां खाराईंदम, हिन सुणे खे मञाईंदम। अच्छा, शाइर कहिड़ो वधीक पसंदि आहे तव्हांखे? शाइर त माशाअल्लाह अदबी हिसाब सां त हाणे लतीफ़ सरकार आहे, साईं सचल साईं आहे, ऐं वॾा वॾा शाइर आहिनि। बिल्कुलु इहे वॾा नाला आहिनि। बाक़ी असांजे दादू जो शाइर, अवामी शाइर उस्ताद बुखारी कमाल आहे उन्हनि जो त, ऐं शेख हयाज़, मतिलबु इहे शाइर। बाक़ी अवामी मतिलबु हाणे हिन वक़्तु जेको असां कैसेट में ॻायूं था उन हवाले सां त मुंहिंजो फेवरेट शाइर त फ़क़ीर ग़ुलाम क़ादिर घायल आहे। तमामु ज़बरदस्त, नो डाउट। एंटीबायोटिक शाइर आहे, हा बसि मतिलबु ॿुधायो ऐं फट सां उहो उन्हनि लिखी छॾियो। अच्छा, सो माशाअल्लाह ॾाढा सुठा शाइर आहिनि, अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾिए। अच्छा, अदा एतिरो सुठो जेको आहे ढोल प्ले कंदा आहिनि, पर अदा मौसीक़ी ॻाईंदा बि आहियो, गुनगुनाईंदा बि आहियो। मुंहिंजे गले में 2-3 मण लूण पियल आहे। अल्लाह मण लूण पियल आहे गले में। छा जो म्यूज़िशियन में थोरो घणो असांजो आहे, म्यूज़िशियन प्ले कंदा आहियूं असां। घटि इहो तक़रीबन पहिरियां मुंहिंजी शुरूआत जेका आहे धूल खां थी। धूल वॼाईंदो हुउमि, पोइ वरी ढोलक प्ले कयुमि, वरी तबलो प्ले कयुमि, हारमोनियम बि थोरो घणो वॼाईंदा आहियूं, ऐं फ्लूट बि वॼाईंदा आहियूं, बांसुरी, गिटार बि वॼाईंदा आहियूं। गिटार बि थोरो घणो वॼाईंदा आहियूं। हाणे छा आहे जो म्यूज़िक माना जेको आहे म्यूज़िशियन म्यूज़िक हा मतिलबु रिदम सां ही जेको आवाज़ आहे ही ख़ुदा जी देन आहे मूंखे। मां इहो चवंदुसि मालिक खे या वरी अहिड़े करिश्मो करे अहिड़ो करे जो मां निगत नाज़ खे कटे ऐं निगत नाज़ खे कटे मूंखे इन में बि ख़ुशी थींदी। तव्हां ॾिठो हूंदो त साल में 100-200 फनकार तयारु थी था वञनि। भला कंहिं को अहिड़ो तव्हां ॾिठो आहे को म्यूज़िशियन तयारु थियो हुजे, या ढोलक वारो तयारु थियो हुजे, या कीबोर्ड प्ले वारो हुजे, साल में तयारु थी ॾेखारे। ॾुखियो कमु आहे, म्यूज़िक वॼाइणु तमामु ॾुखियो आहे। नो डाउट, नो डाउट। ऐं मुंहिंजे ख़्याल में त हींअर तमामु सवले में सवलो राग आहे जेको माण्हू ॻाए थो, ऐं अवाम उन खां पुछनि थी न अदा तव्हांजी ॻाल्हि कटंदसि, सवले खां सवलो न आहे, पर माण्हुनि जिन बिगाड़े छॾियो आहे जंहिं राग खे। जेकॾहिं असली राग जी ॻाल्हि कजे त उहो ॾाढो ॾुखियो आहे, उहो सम्झण ई ॾाढो ॾुखियो आहे, त ॻाइण त वॾी ॻाल्हि आहे। पर ही हू आहे जेको हुनखे राग न चइजे, उहो अलाए किथां निकितो आहे, छा आहे छा न, किथां आया आहिनि उहे माण्हू, ऐं हू सिर्फ़ु चंद ॾींहं जो हूंदो आहे, कुझु ॾींहंनि जो हूंदो आहे। कुझु ॾींहंनि खां पोइ माण्हू यादि ई कोन हूंदा आहिनि त भई ही बि मौसीक़ार हुया, ही बि गुलकार हुया, छो जो हू किथे न किथे गुम थी वेंदा आहिनि, हू नज़र कोन ईंदा आहिनि। सो ओरिजिनल मौसीक़ी जेको आहे, ओरिजिनल गायकी जेको आहे, हू सदियुनि ताईं ज़िंदा रहंदी आहे। बिल्कुलु माण्हुनि जे दिलनि में, माण्हुनि जी ज़ुबाननि ते ॾिसनि केतिरा केतिरा वॾा आर्टिस्ट हिन दुनिया में विया, पर अॼु बि हू माण्हुनि उन्हनि जो अॼु बि नालो बिल्कुलु हक़ीक़त सदाबहार आहे। माशाअल्लाह ॾाढी सुठी कचहरी थी वई, ऐं तव्हां बि ओचितो आया हो, ख़ुशी बि थी आहे। न बिल्कुल भी न, बिल्कुल मूंखे प्रोग्राम्स हुजनि, फंक्शन्स हुजनि, असां तव्हांखे अची डिस्टर्ब कयो न? बिल्कुल भी न, मां डिस्टर्ब न आहियां थी। अॼु मुंहिंजो फंक्शन आहे, पर सुठी ॻाल्हि आहे तव्हां बची वियो, असांजा महिमान आहियो, मुंहिंजी भेण आहियो। हाणे ॻाल्हियूं बि ॾाढियूं सुठियूं थी वियूं, मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं थी वियूं। यादगिरियूं संभाल कम ईंदई, यादगिरियूं संभाल कम ईंदई। ना ही हर माण्हू जो हिकिड़ो स्टाइल आहे। उन मुंहिंजो हिकिड़ो प्रोमो हलंदो आहे कॉफी रूबी अली जो, हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे, हर माण्हू जो पंहिंजो अंदाज़ हूंदो आहे।
सो हर माण्हू जो पंहिंजा रंग आहिनि, कोई कंहिंजी जाइ वठी नथो सघे। रूबी आहे, निगत आहे, अदा जी पंहिंजी तबियत आहे, जेके ॿिया माण्हू वेठा आहिनि हर माण्हू पंहिंजे रंगनि में आहिनि। बिल्कुलु सो कोई ॾिसंदो ही रंगी आहे, मतिलबु उनखे का फिकर न फाको कुझु बि न आहे, फिकर न फाका ऐशर काका। सो बहरहाल ये ॻाल्हियूं आहिनि। ऐं ॿियो अदा शमन हिकिड़े प्रोग्राम में गॾु हुयो, मां बि हुयसि, मतिलबु अॾनि आर्टिस्टनि सां कमु कयो, शमन साहब सां बि परफॉर्म कयो, उन्हनि पहिरियां परफॉर्म कई हुआ असां। अच्छा, उन्हनि ॾिठी तव्हांजी परफॉर्म थी सघे तो ॾिठी हुजनि, पर मतिलबु असां त उन्हनि खे ॾिठो। ग्रेट पर्सन बि आहिनि ऐं पंहिंजनि आर्टिस्टनि जी जेके बि सभिनीनि जी लाइ इज़त ऐं रिस्पेक्ट कंदा आहिनि। असां जेको आहियूं, असां तव्हांखे माफ़ करे छॾियो, ही असां आहियूं, छो जो इहो सुठी ॻाल्हि हूंदी आहे जॾहिं उन्हनि खे माफ़ करण वारो सभ खां वॾो हूंदो आहे। पर पोइ बि जेके बि माण्हू आहिनि जेके कंदा आहिनि, शायदि मुंहिंजे जुमलनि सां कंहिंखे को फ़र्क़ु न पवे, पर कोई बि कोशिशि कंदा कयो साम्हूं वारो माण्हू उहो बि तव्हां वांगुरु अहसासु रखे, उहो बि तव्हां वांगुरु हुनजी जिस्म आहे, ओड़े तरीक़े सां हुनखे तकलीफ़ थिए, ओड़े तरीक़े सां जीअं तव्हां रोईंदा आहियो ओड़े तरीक़े सां साम्हूं वारो माण्हू बि रोईंदो आहे। सो सोचे सम्झे सभु कुझु करणु घुरिजे। असां त कंहिं जानवर खे बि नुक़सानु नथा पहुचायूं, त माण्हुनि इंसान खे कीअं पहुचाईंदासीं? बसि इहो आहे त जेको सो कूड़ जे पोयां माण्हू घणो भॼी था उनजे पोयां भॼनि था। सच खे बि थोरो, मां इहो चवंदसि आवाम खे, थोरो सच बि ॾिसो, सच आहे छा। माण्हू बसि इन कमेंट्स चई छॾींदा आहिनि, अलाए छा छा चवंदा आहिनि। बसि थोरो दिलि आज़ारी मुंहिंजी थिए, अहिड़े हिसाब सां मुंहिंजी फैमिली आहे, मुंहिंजे घर वारो आहे, मुंहिंजी न्याणी आहे, बसि एतिरो चवंदा, थोरो सच ते बि ध्यानु ॾियो, सच कूड़ जे ॻाल्हियुनि ते ध्यानु न लॻो भला ॻाल्हियूं कंहिं ॿिए खां ॿुधी, उन खां ॿुधी, बसि एतिरो मां चवंदमि। बाक़ी ठीकु आहे, हाणे असांजी फील्ड आहे, को कीअं चवे को कीअं चवे, ऐं जो ई आहे सही आहे। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे मां ईअं आहियां। अगरि मां ईअं न हुजां त पोइ हीअ असांजी फील्ड जेका आहे न, फीमेल जे लाइ ॾाढी ॾुखी आहे। ऐं माशाल्लाह मुंहिंजो घराणो त माशाल्लाह हर वक़्तु खिलंदो आहे, हिन त केॾो बि टेंशन हूंदो आहे न, ज़ाहिर ई न कंदो। मां ॾिसंदी आहियां एॾो माण्हू यादगिरियूं संभाल कम ईंदे, यादगिरियूं संभाल कम ईंदे, कहीं विछोड़े जे साल कम ईंदे, कहीं विछोड़े जे साल कम ईंदे, यादगिरियूं संभाल कम ईंदे। खेस चुंदड़ी पे तछा ही नंढड़ो गिफ्ट, हाणे गिफ्ट त चवंदा आहिनि हिन जी कोई क़ीमत कोन हूंदी आहे, पर कोशिशि कईसीं तव्हांजे लाइ जेतिरो थी सघे गिफ्ट वठी सघे, मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ां, केटीएन जी तरफ़ां, ऐं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं। तव्हां पंहिंजी कीमती टाइम ॾिनो असां सां, पंहिंजी ज़िंदगी जा कुझु लम्हा जेके नंढिया गुज़री यादूं, कुझु ॻाल्हियूं, मां तव्हांजी थोरे सभिनी जी महिरबानी, ख़ुशी थी सभु आया आहियूं, सभु सॼा महिमान। वॾे में वॾो गिफ्ट इहो आहे असां केटीएन आहे, केटीएन आहे, इहो वॾो गिफ्ट आहे, देखियो था साल कम ईंदे, कहीं विछोड़े जे साल कम ईंदे,